भाई अदीब साहब ओह कंबर केक माफ कजो जी आऊं भी नजर अचां चाइना जी बादामी आहे हिन में अमेरिकन बादामी सब खां महंगे में महंगे यूज़ कंदा चाइना माल बादामी आहे जेका असांजे खाराई आहे मुख्तार मांजो बाग ही सही खूबी इहा आहे त हिनखे असां कचे गोश्त खे पचाईंदा आहियूं हिनखे को बॉइल कोन कंदा आहियूं कचो गोश्त ई बाहि ते पचाइण जी इहा ई वॾी कारीगरी आहे हिन जी वजह सां हिन में टेस्ट ईंदो आहे टेस्ट जो मसइलो हूंदो आहे न ही असां घटि में घटि 150-200 साल थी विया आहिनि असां कंहिंखे कारीगर खे असां सेखारियो न आहे कंहिं माण्हू खे सब्जी पचाइण असांजे वॾनि असांखे सेखारियो असां माना ॿियो को मुलाज़िम आहे हुनखे कोन सेखारींदा आहियूं इन जी वजह सां ही टेस्ट हिते जो हिते ई आहे ॿिए हंधि कोन्हे मसालो हिन में गरम मसालो सॼो मिक्स हूंदो आहे इहो असां पंहिंजे हथ सां वठी ठाहे घर में तयारु कंदा आहियूं ही मतिलबु बाज़ारि मां न मिलंदो आहे या असां पाण ई ठाहींदा आहियूं हिन जी बि क्वालिटी असां कंहिंखे कोन ॾींदा आहियूं जीअं आउट ऑफ कंट्री मां कंहिं वटि महिमान अची था वञनि उन्हनि खे ॿुधाइनि था असांजे शहर जी सब्जी मशहूरु आहे त पोइ उहे बि शौक़ु कनि था त असांखे खारायो आउट ऑफ कंट्री जा बि माण्हू अचनि था पाकिस्तान सॼे मां ईंदा हीअ सर सॼो ॾींहुं हले थी बसि सब्जी जे मथां आहे सब्जी ख़तमु थी वई त शॉप बंदि थी वेंदी पोइ राति जो 9 बजे ख़तमु थिए शाम जो 6 बजे ख़तमु थिए राति जो 10-10:30 ताईं लास्ट टाइम हूंदो आहे असां हिकिड़े ॾींहं में आऊं हिते दुकान ते 8 खां 10 ॿकर खपाईंदो आहियां मतिलबु 40 खां 50 रान आऊं खपाईंदो आहियां साईं हिकिड़े दुकान ते तव्हां मूं वटि 8 छेला त कंहिं वटि 5 आहिनि कंहिं वटि 6 आहिनि कंहिं वटि 7 आहिनि मतिलबु तव्हां लॻाए छॾियो इहे 50-60 छेला थी वञनि था सॼे टंडवा में अदा घणे टाइम खां तक़रीबन 10-15 सालनि खां टंडे आदम सजी जे बारे में ॿुधंदा हुआसीं दोस्तनि खां सो हिन महिल आउं कंबर खां सीड़जी हैदराबाद आयुमि दोस्तनि खे चयुमि यार 15 सालनि खां तव्हां असांखे ॿुधाईंदा आहियो त जेको आहे सो टंडे आदम जी सजी टंडे आदम जी सजी सो अॼु दोस्तनि सां पंहिंजो अदीब भाउ बि आहे हेॾो फिदा हुसैन भागत आहे आया आहियूं सजी ते ॿुधो न पोयां पचे थी तयारु थी ॾिसूं था त 15 सालनि खां जेके ॾाढ़ूं काढ़नि उहे सही आहिनि या न टंडे आदम जी सजी माशाअल्लाह मशहूरु आहे
अॼु 10-15 साल खां पहिरियों दफ़ो मौक़ो मिलियो आहे खाइण जो। खाइण खां बाद में वरी तव्हांखे टेस्ट ॿुधाईंदासीं, तेसि ताईं हाणे पचण जो। मसाले जो फ़र्क़ु आहे, पचाइण जो फ़र्क़ु आहे ऐं गोश्त जो फ़र्क़ु आहे। वॾो गोश्त जो जेको आहे क्वालिटी हुजे न 1 नंबर, असांजे घर रखूं था। हिकिड़ी मखसूस आहे त कासकेली आहियूं, अॼु पंहिंजा चओ पंहिंजा पाण में माइट आहियूं। बारके जो हथ जो फ़र्क़ु आहे न, पंहिंजा पसंदि करे सिंधी छेला वठंदा आहियूं ऐं कचे गोश्त खे पचाए साफ़ु सुथिरो करे लॻाए पोइ तयारु कंदा आहियूं। ॿियो ऑर्डर ते पचराईंदा आहिनि, के चिकन पचराईंदा आहिनि, के मछली पचराईंदा आहिनि। असां अॼु सिंध जे ख़ूबसूरत शहर टंडवादम में वेठल आहियूं ऐं साईं फिदा हुसैन ऐं भाउ मुख्तियार इमरान मेमन सॼे ॾींहं जी जेका हिकु लॉन्ग ट्रेवल खां पोइ टंडवादम पहुता आहियूं ऐं मूड आहे महिल सिंधी खाइण जो। ऐं फस्ट टाइम बि जेको पंहिंजो आयासीं उहो उन खां पहिरियां मच्छी ऐं मुर्गी यूज़ कईसीं। हिन दफ़े जेको पंहिंजो आहे मूड उहो छेले ते आहे ऐं टंडवादम शहर तमामु घणो महिल तरक़ी करे वियो आहे, तमामु घणो महिल एडवांस थी वियो आहे। इन खां पहिरियां जॾहिं पाण 5 साल पहिरियां आयासीं त एॾी तरक़ी न हुई ऐं एॾो सुञाणप न हुई। हींअर काफ़ी शहर खे ॾिठो आहे, सुञातो आहे। दोस्तो जीअं त असांजी सॼी पचण वारी आहे ऐं सभिनी जा तव्हां व्यूज़ ॿुधा ऐं खाई था ॾिसूं कीअं। मां त फस्ट टाइम थो खावां ऐं उमेदु आहे त पसंदि ईंदी ऐं तव्हांखे बि पसंदि ईंदी ऐं इनशाला तव्हां बि अचिजो टंडो आदम। जीअं त दोस्तो हींअर असां सजी वारे जे जिते बैठक हूंदी आहे उन्हनि जी होॾां वञूं था त हुते वेही असां अॼु सॼी खाई सघूं। والله سمعنا انه سجي في السند خاصة في تندو آدم. والله اليوم بعد 15 سنين اسمع عنه كل يوم، بس اليوم ناكل. يلا توكلنا على الله، تفضلوا. जीअं त दोस्तो असां सजी खाधी ऐं ॾाढो मज़ो आयो ऐं टंडे आदम में। ऐं उमेदु आहे त तव्हांखे बि सॼी वीडियो ॾिसी ॾाढो मज़ो ईंदो ऐं ज़रूरु ॾिसिजो, लाइक कजो, फॉलो कजो ऐं अचो जेके असांजा लोकल फूड्स आहिनि ऐं उन्हनि खे ट्राए कयो। ज़िंदगी में हिकु दफ़ो ई सही, मज़ो आहे जो बार बार अचो, पर लेकिन हिकु दफ़ो ज़रूरु पंहिंजे नेशनल जेके लोकल फूड्स आहिनि ऐं लोकल मार्केट्स आहिनि उनमें अचो, खाओ, ताकी उन्हनि जी बि जेका आहे कुझु हेल्प थिए ऐं इहा मार्केट बि वधे। दोस्तो अॼु असां टंडवादम आयासीं ऐं सॼी संगत गॾु आहे। फिदा भाई, मुख्तियार भाई, इमरान भाई सिजी खाधीसीं ऐं शहर जो खूब विज़िट कयोसीं ऐं सॼी तमामु बहितरीनु हुई ऐं गॾु ॾाढो मज़ो आयो। ऐं कराची खां वठी टंडवादम जो सफ़र हिन महिल ख़तमु थियण वारो, हाणे टंडवादम खां हैदराबाद वञी रहिया आहियूं। ऐं तव्हां सभु असांजो वीडियो ॾिसो, लाइक कयो। साईं सजी वाह वाह, फिदा भाउ कीअं लॻी सजी? हा यार, ॾिस न हिकु का बि शइ जेकी मशहूरु हूंदी आहे न असां त उनजी ज़ाहिर ॻाल्हि आहे, पंहिंजी लज़त हूंदी आहे। माण्हू हाणे ईअं त शोहरत न ॾींदा कंहिं शइ खे। बहरहाल सॼी संगत खे इहो ई चवनि था अदा हिकिड़ो दफ़ो जेको आहे टंडे आदम अची सजी खाई वञो ऐं वाक़ई सजी सुठी, ॾाढी सुठी।